बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सूरह अहज़ाब रुकू नंबर 1। ए पैगंबर अल्लाह खां ड्रिज ऐं काफ़िरनि ऐं मुनाफ़िक़नि जो चयो न मञ, बेशक अल्लाह ॼाणंदड़ हिकमत वारो आहे। ऐं जेकी तुंहिंजे पालणहार वटां तो ॾांहुं वही कजे थो तंहिंजी ताबेदारी कर, बेशक जेकी कंदा आहियो तंहिंजी अल्लाह ख़बर रखंदड़ आहे। ऐं अल्लाह ते भरोसो कर ऐं अल्लाह संभालींदड़ बस आहे। अल्लाह के मुड़िस जे अंदर में ॿ दिलियूं पैदा न कयूं आहिनि ऐं न की अव्हां जे उन्हनि ज़ालुनि खे जिन खे अव्हीं माउ चई वेठा आहियो से अव्हां जूं हक़ीक़ी माउर कयाईं, ऐं न की अव्हां जे पुटेलनि खे अव्हां जा हक़ीक़ी पुट कयाईं। इहो अव्हां जो चवणु अव्हां जे वातनि जो आहे ऐं अल्लाह सच चवंदो आहे ऐं उहो ई संदो रस्तो ॾेखारींदो आहे। खेनि संदनि पीअनि जा पुट करे छॾियो, उहो अल्लाह वटि बिल्कुलु इंसाफ़ आहे। पोइ जेकॾहिं संदनि पीअर न ॼाणंदा हुजो त अव्हां जा दीन में भाइर ऐं अव्हां जा दोस्त आहिनि, ऐं जंहिं ॻाल्हाइण में चुक कई हुजेव तंहिं में अव्हां ते को गुनाह न आहे, पर अव्हां जे दिलनि में जेकी ॼाणी वाणी कयो तंहिं में गुनाह आहे ऐं अल्लाह बख़्शणहार महिरबान आहे। पैगंबर मोमिननि ते संदनि जिंदनि खां वधीक हक़ रखंदो आहे ऐं संदसि ज़ालूं संदसि माइर आहिनि ऐं संदसि ज़ालूं संदिन माइर आहिनि ऐं माइटीअ वारा हिक ॿिए जा पाण में अल्लाह जे किताब में ॿियनि मोमिननि ऐं हिजरत कंदड़नि खां वधीक वेझा आहिनि, पर पंहिंजनि दोस्तनि सां अहसान करियो त जाइज़ आहे। इहो हुकुम किताब में लिखियलु आहे। ऐं यादि कर जॾहिं पैगंबरनि खां संदनि अंजाम वरितोसूं ऐं पिणु तोखां ऐं नूह ऐं इब्राहीम ऐं मूसा ऐं ईसा पुट मरियम जे खां बि, ऐं हिन लाइ खाइनि पको अंजाम वरितोसूं त अल्लाह सचनि खां संदनि सचाई बाबति पुछे ऐं काफ़िरनि लाइ ॾुखोईंदड़ अज़ाब तयारु कयो अथसि।